अस्सलामुअलैकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे जमील अहमद ईवान आहे जमील शद यूट्यूब चैनल। दोस्तों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटण खणंदा। दोस्तों अॼु जो जेको पंहिंजो टॉपिक आहे इहो आहे त काफ़ी सारा दोस्त मूंखां पुछी रहिया आहिनि त तव्हां 10 ॾींहंनि जे अंदरि 2000 सब्सक्राइबर कीअं हासिलु करे वरिता आहिनि। जी हा, अॼु मां तव्हांखे उहो ई ॿुधाइण वारो आहियां त मां 10 ॾींहंनि जे अंदरि 2000 सब्सक्राइबर पंहिंजा कीअं कंप्लीट कया आहिनि। दोस्तों इन में हिकु वॾा राज़ लिखियल आहिनि त दोस्तों मां तव्हांखे पहिरियां ॿुधाईंदो हलां त मां सन 2019 ईस्वीअ में पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल खोलियो हो जंहिं ते मां स्टेटस रखंदो हुउसि। पोइ मां सोचियो त कीअं न उहे स्टेटस हटाए कीअं न पंहिंजो कॉन्टेक्ट रखिजे ऐं यूट्यूब तां अर्निंग शुरू कजे। दोस्तों त पोइ मां बि ईअं ई करणु शुरू कयो ऐं पंहिंजा वीडिया रखंदो रहियुसि। ऐं दोस्तों हिन चैनल ते तक़रीबन मुंहिंजा जेको आहे 17 वीडियोज़ आहिनि ऐं 17 वीडियोज़ मुंहिंजा हिन चैनल ते आहिनि। ऐं ॿियो बि हिकिड़ो मुंहिंजो चैनल आहे टेक्नोलॉजी इन सिंधी जे नाले सां, उन ते तक़रीबन मुंहिंजा 42 वीडियोज़ मौजूदु आहिनि। ऐं दोस्तों जेको आहे सो इहो तव्हांखे मां राज़ ॿुधाईंदो हलां त जेको मुंहिंजो हिकिड़ो जेको वीडियो आहे उहो घणो वायरल वियो आहे, निगत नाज़ वारो वीडियो उहो घणो वायरल वियो आहे, उन करे मुंहिंजा एतिरा सब्सक्राइबर थी विया आहिनि। तक़रीबन निगत नाज़ वारे वीडियो ते 3800 व्यूज़ अचण वारा आहिनि ऐं 3790 व्यूज़ हुन ते हिन वक़्तु आहिनि। दोस्तों मां बि चाहियां थो त मां बि ॿियनि जी मदद कयां, त उन लाइ मां हीअ वीडियोज़ ठाहियो आहे त मां तव्हांजा प्रमोट कंदुसि चैनल ऐं इंशाल्लाह तव्हांखे सब्सक्राइबर मिलंदा। ऐं दोस्तों मुंहिंजो चैनल हिन वक़्तु ताईं मोनेटाइज़ न आहे छो त मुंहिंजो वॉच टाइम इलाही रहे थो। ऐं दोस्तों हाणे तव्हांजा चैनल प्रमोट कया वेंदा। पंहिंजे चैनल जो नालो ऐं पंहिंजो कमु जेको आहे सो कमेंट में लिखंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।